नाज़रीन, कठण भरिसां कोट सादिक में प्राइमरी स्कूल की इमारत ज़बून हाल हुअण करे शागिर्द खुलियल आसमान हेठि वणनि हेठां तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था साबिर अली चांडियो जी हे रिपोर्ट। नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियूं बदीन ज़िले की साहिली पट्टी कोट सादिक बजीर में, जिते स्कूल की बिल्डिंग न हुजण करे ॿाहिरां वणनि ऐं तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। वधीक हिते रवायतनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही गोठ मोहम्मद सादिक बजीर यूसी शहीद रानी जो गोठ है। तकरीबन 70-75 साल का असी हिते ज़ेरे पज़ीर आहियूं। हिन गोठ में लगभग 150 जे लगभग असांजा घर आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़ातियूं रहनि थियूं। बजीर, मल्ला, खोर, कोली ऐं ख़ासकेली। हिन खे ॿियो त ठहियो, पर सरकारी तरह असांखे हिकिड़ो नलको बि न मिलियल आहे। हिन देवी हेठि तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। जॾहिं त असांजो स्कूल 1994 खां मंज़ूर थियल आहे, पर बिल्डिंग बि असांखे नथी मिले ऐं न फर्नीचर ॾिनो वियो आहे ऐं न असांखे सरकारी को टीचर थो मिले। NCHD जो टीचर आहे जेको अचे थो त उनजो वीचारे जो पघार बि केॾी महिल मिले थो, केॾी महिल कोन थो मिले। ऐं उहो हिकिड़ो आहे, उनजे करे ॿार एतिरा दाख़िले ई कोन थो करे। हिते तक़रीबन 300 जे लॻभॻि ॿार थियनि था, पर मजबूरी मास्तर जे घटि हुअण जे करे ॿार उहो एतिरा दाख़िले ई नथो करे सघे। असांजो हिन ॻोठाणनि जो इहो स्कूल 1994 में सरकारी स्कूल खुलियो आहे। उन खां वठी दाऊं कुकूं कंदे MN अचनि था हिते वर्क ते या ख़ाली दरख़्वास्तूं, पर अॼु ॾींहं ताईं असांजी हिते कंहिं बि कोन इहा ॿुधी आहे। ॿार इन ई वण हेठि जेको आहे सो तइलीम पिराए रहिया आहिनि। नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त स्कूल 1994 में रजिस्टर थियो, पर हिन वक़्त ताईं स्कूल जी बिल्डिंग नाहे मिली सघी। हिननि वज़ीर तइलीम इख्तियारनि खां घुर कई आहे त स्कूल जी बिल्डिंग ऐं फर्नीचर ॾेई ॿारनि जो मुस्तक़बिल संवारियो वञे। साबिर अली चांडियो, मेरान TV न्यूज़, कढण।